साईं मुंहिंजा फयाज़ अहमद नोड़िया जा कुछ एहसासी चंद टुकड़ा अवां दोस्तनि सां वंड कंदासीं। त पहिरियों महीनो तारीख़ 30 जुमे जो ॾींहुं ऐं नओं साल। नए साल जे हवाले सां अवां सां इहा ई ॻाल्हि त धणी ताला खां दुआऊं असां बि घुरूं पिया, अवां बि घुरंदो ऐं ज़ाहिर आहे त इनशा अल्लाह हिन साल नई उमेदनि सां गॾु असां अॻिते वधंदासीं। समूरे आलम सां गॾु असांजे मिठड़े मुल्क पाकिस्तान लाइ ही साल ख़ुशियुनि भरियो साबित थिए ऐं असांजा सभई साणे वासी, असांजा सांगी जेके जिते आहिनि उन्हनि ते अल्लाह ताला पंहिंजी महर ऐं बाज फरमाए। असां सभिनी ते ऐं गॾोगॾु ऐं जेके वीचारा तकलीफ़ में आहिनि उन्हनि सभिनी जूं तकलीफ़ूं दूर फरमाए। पर वरी ईअं बि आहे जीअं वक़्त जी नज़ाकत खे साम्हूं रखंदे ॾिसूं पिया त हिन जदीद ऐं नए दौर असां लाइ सहूलियतूं पैदा कयूं, उते असांजी सकाफ़त, असांजी सूंहं, सचाई, प्यार ऐं परख खे घणो कुझु पराहूं करे छॾियो आहे। हिन मोबाइल जो सस्तो पैकेज 2 रुपयनि में थी थो वञे ऐं उन में असां वटि मैसेज जी सहूलियत आम थी वई आहे ऐं काफ़ी समूरनि दोस्तनि जो मैसेज ईंदो आहे त हैप्पी न्यू ईयर, नए साल जूं मुबारकूं। ही हू मक़सदु त ईअं ज़िंदगी जो गाॾो हले थो त वरी पुराणे दौर ऐं माज़ीअ में झाती पायूं था त चांदीअ जा छला, सॻीअ जा गुल, हथ जी मुंडी, कंध जी माला, मिस्री तड़ूं सोपारियूं, भर्त जे रुमाल जे कुंड में चिठीअ जा 4 अखर हिन नंढड़े मोबाइल अचण खां पोइ पाण खां घणो परे थी विया आहिनि। सचपच त वक़्त जी इहा हिकिड़ी वेसाघाती महसूस थिए थी। नओं साल आयो न आया प्री छो, वञी ॾूर ॾींहड़ा तो लाया छो, वञी ॾूर तो ॾींहड़ा पिरी लाया छो।